नाज़रीन, शाहपुर चाकर वेझो ट्रैक्टर ट्रालीअ खे बिजली जी 11,000 वोल्ट जी तारुनि मां बाहि लॻण सबबि पोहरियत सड़ी फोत थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर अकबर शेर खान। जी अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जीअं त शाहपुर चाकर वेझो ॻोठ अमानला ॾाहिरी जे भरिसां जेको 11,000 जूं तारूं लॻल हुयूं, उन जे हेठां पलाल सां भरियल ट्राली जीअं हेठां गुज़र थियो त जेका तारुनि सां लॻी रही हुई ऐं तारूं पाण में मिलियूं त मिलण साण ई बाहि जा शोला जेके आहिनि पलाल में किरण करे जेके मज़दूर मथे वेठल हुआ 5 ॼणा, जिन मंझां 2 मज़दूर मौके ते ई सड़ी फोत थी विया पलाल जे अंदर ई, ऐं जॾहिं त 3 ज़ख़्मी थी पिया जेके फोत थी विया, जिन में नौजवान 28 सालनि जो सदाम ॾाहिरी, 35 सालनि जो वज़ीर भील सड़ी रख थी विया, जॾहिं त मज़दूर गुलशेर ॾाहिरी, रेहान ॾाहिरी ऐं ड्राइवर गणती जोगी हालत में नवाबशाह रेफर कया विया, जेके सख़्त ज़ख़्मी आहिनि। ऐं अञा वधीक जेको आहे सो तफ़सील वठी रहिया आहियूं त छा थी रहियो आहे, त कीअं लॻी, पर 11,000 जेका आहे सा उन मंझि टकराइजी वियो ट्राली। अकबर, अवां जी महिरबानी।